नाज़रीन, सखर मां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त इंसाफ़ लाइ दर दर भटकंदड़ उमेरुबाब आईनो खणी प्रेस कॉन्फ्रेंस करण लाइ सखर प्रेस क्लब पहुची वई। उमेरुबाब प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे पीउ ॾाॾे ऐं चाचा खे सरदारी निज़ाम खे न मञण जे ॾोह में क़तूल कयो वियो। हुन चयो त आईनो मीडिया हुकूमत ऐं अदालतनि खां सवाल थो करे त इंसाफ़ कॾहिं थींदो। वधीक तफ़सील लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे सखर मां धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन जो रिपोर्टर अज़ीज़ शेख। जी अज़ीज़ शेख, उमेरुबाब चांडियो इंसाफ़ लाइ सखर प्रेस क्लब पहुची वई आहे, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उमेरुबाब चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जागीरदारी निज़ाम जी बग़ावत करण ते 5 साल अॻु मुंहिंजे ॾाॾे वालिद ऐं चाचे खे क़तल कयो वियो। कातिलनि खे सज़ा ॾियण लाइ मुसलसल जंग विड़ी रही आहे, पर अॼु ताईं मुंहिंजे वॾड़नि जे क़तलनि जी पेशराइन कयूं वयूं। हुन चयो त जवाबदार एमपी बुरहान चांडियो 4 सालनि खां अबूरी ज़मानत ते आज़ादु आहे। असांखे इहा ख़बर हुई त केस कराची जी अदालत में हलंदो, पर ओचितो वकील न हुजण जे करे केस न हली सघियो। हुन चयो त मुंहिंजी आख़िरी उमेद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान में आहे। रात जो 12 वॻे अदालतूं खोले फ़ैसिला कया वञनि था त मुंहिंजे जो फ़ैसिलो छो नथो कयो वञे। हुन हिक सवाल जे जवाब में चयो त मौजूदा निज़ाम खे आईनो ॾेखारण जो मक़सदु आहे त मूंखे इंसाफ़ फराहम न पियो कयो वञे। आईनो ॾेखारे पुछण थी चाहियां त मुल्क जे कहिड़े कुंड में मूंखे इंसाफ़ मिलंदो, मां हुते वञण लाइ बि तयारु आहियां। जवाबदार बाअसर हुजण सबबि केस हलाइण बजाए थी रहिया आहिनि। केस तां हथ खणण लाइ ड्राए ऐं धमकाए बि वञे थो। मूंखे उमेद आहे त चीफ जस्टिस मुंहिंजे मुकमल इंसाफ़ फराहम कंदो। जी अज़ीज़ शेख, तफ़सील ॿुधाइण जी वॾी महिरबानी।